पंजाब जे 12 ज़िलनि में थी। मतिलबु बदकिस्मती सां हिकिड़ी पोलिंग स्टेशन ते 12 माण्हुनि जो क़त्ल थियणु ऐं इन खां अॻु जेको कुझु थियो इहो असांखे शायदि तारीख़ जा उहे वर्क ॾेखारे पियो त शायदि हाणे जॾहिं 3 सूबनि मां उहा पार्टी ख़तमु थी उहा कोशिश पई करे त पंहिंजे आख़िरी मोर्चे खे आख़िरी बुनियाद खे हर क़ीमत में हासिल करे इलेक्शन मतिलबु तव्हां ॾिसो रिज़ल्ट कहिड़ा पिया अचनि। पार्टी जो स्ट्रक्चर त हूंदो किथे इंतज़ामी ढांचा त हूंदा पर ॻाल्हि इहा आहे त इलेक्शन में हाणे जंहिं पार्टी जी टिकट खे पार्लियामेंट जी सीट सम्झो वेंदो उहो उन जी टिकट 3 सूबनि में माण्हू हासिल ई नथा कनि। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु आहे हाणे उन में तव्हां ॾिसो इन जा तारीख़ी मंज़र कहिड़ा आहिनि। हिकिड़ो वक़्तु 77 में जॾहिं जान मोहम्मद अब्बासी अगवा थियो ऐं हाणे सरदार जरवार अगवा थियो, उन वक़्तु 6 हुर क़त्ल थिया, हाणे 12 माण्हू शहीद थी विया। इन जो मतिलबु इहो आहे त पीपल्स पार्टी या जेका हुकुमरान दौरे सॼी इंतज़ामिया हुअण जे बावजूदि तारीख़ मां उहो सबक़ न पई पिराए, हरकतूं वारियूं वापसि साॻियूं दोहरायूं जेका हरकतूं उन वक़्तु थियूं। त पीपल्स पार्टी जेका या हुकुमरान दौरे उहे जेका बाक़ी 12 सूबनि 12 ज़िलनि खे कहिड़ो सबक़ ॾियणु पई चाहे 16 ज़िलनि खे त जेकॾहिं असां हिकिड़ी यूनियन काउंसिल ते जेकॾहिं 12 लाश किराए सघूं था त सुभाणे असां सभु यूनियन काउंसिलियूं ऐं ज़िला काउंसिलियूं खटण जे लाइ असां इन हद ताईं वञी सघूं था। त हीउ जेको पंजाब जी हुकूमत में अवां ॾिसो जेकॾहिं किथे सख़्तु तरीन मुक़ाबला हुआ फैसलाबाद में ॿिए लोधरा में जितां शिदत हुई त जहिड़े जा तमामु वधंदा हूंदा उते हिक ॿिए खे मुका लॻाइनि के 2 माण्हू सिर्फ़ु क़त्ल थिया बदकिस्मती हिन खे को अप्रिशिएट न पर हिते हिकिड़ी पोलिंग जे हिकिड़ी यूनियन काउंसिल सीट ते 12 माण्हू ऐं जीअं तव्हां चयो पिए त मथां शूटर घुराए उन्हनि खे छा कयो वियो आहे त पोइ इन मां असां छा सबक़ फेरायूं त सुभाणे जेकॾहिं हैदराबाद डिवीज़न जी ऐं मीरपुर जारी रखूं था। काशिफ निज़ामानी मुस्लिम लीग फंक्शनल जा मरकज़ी ऑर्गेनाइज़र आहिनि असां सां गॾु आहिनि। काशिफ साहब छा चवंदो हीअ जेके चूंडूं थियूं आहिनि ऐं ख़ासि तौर ते मरहलेवार चूंडूं थियूं आहिनि अॼु इहो मुतालबो थियो आहे त चूंडुनि पुराणनि खे बोगस करार ॾियूं था त छा का अहिड़ी तहरीक पई उथिरे ऐं हीउ जेको वाक़ियो थियो आहे उन वाक़िए खे तव्हांजी जमायत कीअं थी ॾिसे छाकाणि त हुन में विक्टिम्स तव्हांजे पार्टीअ जा आहिनि जेतोणीक निसार खोड़े साहिब चयो त असांजा आहिनि पहिरें ॾींहं ते पर हाणे त ॻाल्हि चिटी थी वई आहे। डॉक्टर तव्हांजी वॾी महिरबानी। ही जेके असांजा 12 फंक्शनल मुस्लिम लीग जा वर्कर ऐं हुर टारगेट किलिंग करे शहीद कया विया जॾहिं इहा शहादत जी असांखे ख़बर पई उन वक़्तु पीपल्स पार्टी जी क़यादत पारां अजीब गरीब मज़ाहिया क़िस्म जा ऐं मस्खराना स्टेटमेंट्स ज़िम्मेदार माण्हुनि जा निसार खोड़े साहिब जहिड़ो ज़िम्मेदार वज़ीर इत्तलात उन चयो पियो त भई ही असांजा माण्हू आहिनि। उन खां पोइ उन्हनि खे जे बेदर्दी सां शहीद कयो वियो ऐं जे बेदर्दी सां उन्हनि खे कयो वियो जीअं मुस्तफ़ा मलूक साहिब ॻाल्हि कई त पहिरें भुट्टे साहिब वारे दौर में असांखे 6 हुरनि जी शहादत जो तोहफ़ो मिलियो ऐं मौजूदा दौर में 12 हुरनि जी शहादत जो तोहफ़ो असांखे हिननि ॾिनो आहे। इहे विसारी न जिन 6 हुरनि खे शहीद कयो उन्हनि जो हशर छा थियो हुयो वक़्तु कॾहिं ऐं तारीख़ कॾहिं बि पंहिंजे पाण खे फरामोश नाहे कंदी। पाकिस्तान मुस्लिम लीग फंक्शनल ऐं हुर जमायत हिकिड़ी मुनज़म जमायत आहे ऐं पीर पागारे जी क़यादत में ऐं मूंखे त इहो चवंदे त एतिरे इश्तियाल वारे माहौल में एतिरे तनाव वारे माहौल में पीर पागारे जी हिदायतनि मूजिब सभु ख़ामोश बि रहिया ऐं अमन जो हथ मां दामन न छॾियऊं। मां इहा गुज़ारिश कंदुसि त डॉक्टर कयूम साहिब जेका ॻाल्हि कई भई कमीशन वेहंदी ऐं अदालती कमीशन उहो फ़ैसिलो कंदी इहे फ़ैसिला अदालती कमीशन उहो इंतिज़ामिया छा जी आहे। ही बॉडी लैंग्वेज ॾिसो पीपल्स पार्टी जे लीडरशिप जेका ख़ैरपुर में हुई उन्हनि इहो सॼो पूरे सिंध जी पुलिस उते गॾु कई वई। इहे हथियार किथां आया ऐं टारगेट किलिंग करे तव्हां उहो फुटेज ॾिसो फेसबुक ते फुटेज आया आहिनि अख़बारनि में फुटेज आया आहिनि उन्हनि खे टारगेट किलिंग कयो वियो आहे। इहा कमिश्नर अब्बास भुल्लर साहिब कई थी टारगेट किलिंग आहे सभिनी खे मथे में गोलियूं लॻियूं आहिनि। हाणे इन जे बावजूद बि जेका ख़ामोशी आहे ऐं गुज़ारिश कंदुसि जेके इदारा आहिनि पाकिस्तान जा इन खे सीरियस वठनि छो जो
इन जा नतीजा ऐं जेका ख़ामोशी आहे इहो कंहिं वॾे हुनमें न तब्दील थी वञे। ऐं असां इहा गुज़ारिश कंदासीं त हीउ जेको पैगाम ॾिनो वियो आहे त पहिरें फेज़ में असां तव्हांखे ही 12 माण्हुनि जो जा लाश ॾिना आहिनि ऐं अॻिते बि जेकॾहिं तव्हां असांजी मर्ज़ी ऐं हुकूमत जे साम्हूं आहियो तव्हांखे उन खां बि वधीक नतीजा भोगणा पवंदा। उहो हिकिड़ी शइ अजीब ग़रीब हिकिड़ो माहौल पैदा थियल आहे, पूरो सिंध सोग में वरितल आहे। काशिफ साहब सवाल तव्हां खां कंदुसि, इहो साॻियो सवाल डॉक्टर कयूं सुबुह सार खां कंदुसि त ज़ाहिर आहे असां सभिनि खे ख़बर आहे त 70 खां वठी फंक्शनल लीग ऐं पीपल्स पार्टीअ जे विच में हिकिड़ी बिटरनेस तमामु सीरियस क़िस्म जी, ज़ुल्फ़िकार भुट्टे साहब ते सांगड़ में हमिलो, पोइ 7 हुरनि वारो केस, उन खां पोइ PNA, पोइ हर हलंदो, पोइ सॼी तहरीक, पोइ फांसी, पोइ सॼा मामला। पर पोइ जेकी मफ़ाहमत जो दौरु आयो उन में को 5 साल खनि फंक्शनल लीग बि पीपल्स पार्टीअ सां गॾु हली। छा इहो तव्हां बिल्कुलु हाणे ओपन थी हिन महिल ते जॾहिं ॻाल्हाईंदो त पुठिते ॾिसी तव्हां छा चवंदो, इहो मफ़ाहमत जो दौरु हो, मुनाफ़क़त जो दौरु हो? लॻे थो त खंजर दिलनि में पिया हुया ऐं मफ़ाहमत ज़बाननि ते हुई। न, मां इहो नथो सम्झां। पहिरियों त मुंहिंजो भाउ जेका काशिफ साहिब जेका ॻाल्हि कई आहे त मां काशिफ साहिब हिनखे यकीन ॾियणु चाहियां थो त जेके बि पुराणियूं भुट्टे ख़ानदान में या पीपल्स पार्टी सां जेके शयूं आहिनि उहे सभु ख़तमु कयूं वञनि। उहे ख़तमु करे असीं हुकूमत में शामिल थियासीं ऐं पुराणियूं दुश्मनियूं सभु ख़तमु थियूं। बावजूद उन जे पीपल्स पार्टी जी जेका क़यादत मौजूदा क़यादत आहे उन्हनि दिलनि मां त उहे शयूं न कढियूं। मां इहो निज़ामी साहिब खे इहो जवाबु ॾियणु चाहियां थो मुनासिब त जेकॾहिं हर माण्हू असां वटि इन खां बहितरीन तरीक़ेकार कोन्हे ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जा असां जेके ऑप्शन आहिनि, फिर से बाज़ार जो जेको बि हुकुम थींदो हुर जमात उन ते मुतहफ़ आहे। हिन तल्ख़ माहौल में चूंडूं थींदियूं कहिड़ी तकाज़ा तव्हां कंदव? नाज़ाब बिल्कुल सही ॻाल्हि आहे। जिन जिते मतिलबु हिकिड़ी पोलिंग स्टेशन ते 12 माण्हुनि खे शहीद कयो वञे ऐं अॼु नई ताज़ा हिकिड़ी न्यूज़ अपडेट हली पई त जेके घोटकी में हिकिड़े ॻोठ खे बाद ॾिनी वई आहे उहे हुर जमात पोस्ट इलेक्शन वायलेंस सिखाट में थियो आहे, घोटकीअ में थियो आहे, प्रॉब्लम्स आहिनि। असीं इहो मुतालबो कयूं था कि इहे जेके बि चूंडूं आहिनि इन्हनि खे रद्द तसवुर कयो वञे ऐं अॻिते जेके ॿ फेज़ आहिनि उन में फौज खे आंदो वञे। फौज पोलिंग स्टेशन ते बीहे तॾहिं वञी ख़बर पवंदी कंहिंजी मक़बूलियत आहे, कहिड़ी पार्टी मक़बूल आहे, कहिड़े सियासतदाननि केतिरी करप्शन कई आहे। बदकिस्मती सां पीपल्स पार्टी वटि हींअर संजीदा क़यादत कोन्हे। जॾहिं संजीदा क़यादत ई न आहे तूं संजीदा फ़ैसिला किथां कंदा? ऐं जॾहिं संजीदा फ़ैसिला न हूंदा पोइ अहिड़ा ई फ़ैसिला ईंदा। 4 खां 6 एसपीनि खे हिकिड़े डिस्ट्रिक्ट में घुरायो वियो, खैरपुर में, ॿिया डिस्ट्रिक्ट 8 डिस्ट्रिक्टनि खे छॾे हिकिड़े डिस्ट्रिक्ट में घुरायो वियो ऐं उन जी रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं आहे त उन्हनि वेही छा कयो आहे। ऐं जेकॾहिं ॿियनि फेज़नि में बि जेकॾहिं इहा साॻी शइ थिए थी पोइ नतीजा इन्हनि खां बि ख़राबु वेंदा ऐं सिंध जो माहौल बिल्कुलु खाना जंगी ॾांहुं हलियो वेंदो। असीं नथा चाहियूं, असीं पुरमन आहियूं, असीं नथा चाहियूं खूनरेज़ी ते। पीपल्स पार्टी चाहे थी, पीपल्स पार्टी खूनरेज़ी कई, टारगेट किलिंग कई। हुर जमायत जे उन्हनि माण्हुनि खे जेके हुर जमायत उहा जमायत आहे जेका वतन अज़ीज़ जी हिफ़ाज़त जे लाइ बॉर्डर ते वञे थी, उन्हनि खे इन तरीक़े सां मारियो वियो जीअं धाड़ियलनि खे मारियो वियो। हुते लाशनि जी जेका बेहुरमती अथई उहा तव्हांजे साम्हूं पूरी मीडिया उन ते कयो आहे। अफ़ज़ल ख़ान साहिब छाकाणि त सांगड़ में केतिरो पीसफुल रही सघंदो, छाकाणि त उते तव्हांजो इंफ्लुएंस आहे, जमायत जो इंफ्लुएंस आहे, ॿियूं उते हिकिड़ी टकराव वारी सूरत हाल ड्रिगे अरसे खां रहंदी अचे थी पई, केतिरो पीसफुल हूंदो? नासाब इहो हुर जमात वाकई पुरमन आहे। एतिरी खूनरेज़ी खां बाद, टारगेट किलिंग खां बाद, एतिरनि शहादतनि खां बाद एतिरा लाश असांखे मिलिया, उन जे खां पोइ बि असीं पुरमन आहियूं ऐं हुर जमात हमेशह पुरमन ई रही आहे। हाणे डिपेंड करे थो पीपल्स पार्टी जी हुकूमत ते या पीपल्स पार्टी जी गैर संजीदा क़यादत ते। तूं सिंध खे बाहि ॾांहुं छिके वञनि था, कंहिं तबाही ॾांहुं छिके वञनि था या सिंध खे पुरमन रहण ॾियनि था। महिरबानी काशिफ साहब, मुस्तफ़ा आफ्ताब निज़ामानी साहब, काशिफ निज़ामानी साहब, माफ़ कंदा काशिफ निज़ामानी साहब असां सां गॾु हुया टेलीफोन ते, त उहा मोकिलायूं।